आला तालका अस्पताल में कायम चेस्ट पेन यूनिट के वधिक जदीद ऐं आवाम दोस्त बनाइण लाइ अहम इजलास मुंतक़िद थियो, जंहिंजी सदारत ज़िले सिहत ऑफिसर DHO डॉक्टर ज़ाहिद सदर ऐं मेडिकल सुपरीडेंट MS डॉक्टर सलाम मेमण कई। इजलास में सिविल सोसाइटी सिंध जे वफ़द पिण शिरकत कई। उन मौक़े ते चेस्ट पेन यूनिट के जदीद तिबी औज़ारनि सां लीस करण, मरीज़नि के तेज़ मयारी ऐं बर वक़्त एमरजेंसी इलाज फ़राहम करण समेत यूनिट जी अपग्रेडेशन बाबति तफ़सीली गौर वीचार कयो वियो। इजलास में उन अज़म जो पिण इज़हार कयो वियो त सरकारी इदारनि ऐं सिविल सोसाइटीअ जे गॾियल सहकार सां हाल ऐं भरपासे वारे इलाइक़नि जे अवाम खे दिलि जे बीमारियुनि जी इलाज लाइ वधीक बहितर, जदीद ऐं मयारी तिबी सहूलतूं फ़राहम कयूं वेंदियूं।